बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाल अल-मुसन्निफ़ रहमहुल्लाहु व नफ़अना बिउलूमिही आमीन। वमन बाअ मिल्क गैरिही बिगैरि अम्रिही फ़लमालिकु बिलख़ियारि इन शाअ अजाज़ल बैअ व इन शाअ फ़सख़ वलहुल इजाज़तु इज़ा कानल मअक़ूदु अलैहि बाक़ियन वल मुतआक़िदान बिहालिहिमा वमन रआ अहदस सौबैनि फ़इश्तराहुमा सुम्मा रअल आख़र जाज़ लहू अन यरुद्दहुमा वमन मात वलहू ख़ियारुर रुयति बतल ख़ियारुहु वमन रआ शैअन सुम्मा इश्तराहु बाद मुद्दतिन फ़इन कान अलस्सिफ़तिल्लती रआहु फ़ला ख़ियार लहू व इन वजदहु मुतग़य्यरन फ़लहुल ख़ियारु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वक़फ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। वमन बाअ मिल्क गैरिही बिगैरि अम्रिही फ़लमालिकु बिलख़ियारि। सूरत मसाला इन जी ईअं आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ॿिए जी मिल्कियत मालिक जे इजाज़त खां सवा विकिणी, पहिरियों मसलो त इहो विकिणणु इहो जाइज़ आहे, पर पोइ हाणे इहा बे जेका थी त वई, पर इहो मालिक जे इजाज़त ते मौक़ूफ़ आहे। फल मालिक बिलख़ियारे, पोइ हाणे मालिक खे इजाज़त आहे, उनखे ख़बर ई कान्हे हिकिड़े महिल हुनजी ॿनी विकिणी छॾी या मसलन हुनजी का शइ हुई उहा विकिणी छॾी, त पोइ हाणे मालिक खे इख़्तियार आहे, जेकॾहिं चाहे त उहा बे खे जाइज़ करे, जेकॾहिं चाहे त फ़ासिक़ करे। माना जे चाहे त उहा बे करे ऐं जेकॾहिं चाहे त उहा बे ख़तमु करे छॾे। ऐं इन बे खे शरीयत में चइबो आहे बेउल फ़ुदूली। बेउल फ़ुदूली, हा, इहो किताबनि में ईंदो लफ़्ज़ बेउल फ़ुदूली, पोइ माण्हू परेशान न थिए। त पोइ चइबो त इहा बे उहा आहे जेका मालिक जे इजाज़त खां सवा थी आहे ऐं मालिक जे इजाज़त ते मौक़ूफ़ आहे, यानी की बे मौक़ूफ़ चई सघो था। वलहुल इजाज़तु इज़ा कानल मअक़ूदु अलैहि बाक़ियन वल मुतआक़िदान बिहालिहिमा। हाणे इन मालिक खे इजाज़त जो हक़ तेसीं ताईं आहे जेसीं ताईं उहा मअक़ूद अलैहि, यानी जेका शइ विकिणी वई आहे, जंहिं ते अक़द थी आहे, उहा जेसि ताईं बाक़ी आहे तेसीं ताईं उनखे इजाज़त जो हक़ आहे। ऐं जेके ॿई अक़द कंदड़ आहिनि बा या मुश्तरी, उहे ॿई पंहिंजे हाल ते आहिनि, त तेसीं ताईं उनखे इजाज़त ॾियण जो हक़ आहे। मिसाल, हिकिड़ी शइ विकिणी वई पर उहा शइ हाणे रही ई कान, ख़तमु थी वई, हलाक थी वई, त पोइ हाणे इजाज़त छाजी ॾे? त जेका मअक़ूद अलैहि शइ आहे, जंहिं ते अक़द थी आहे, जेकॾहिं उहा बि बाक़ी आहे ऐं जन अक़द कई आहे, बा या मुश्तरी, उहे पंहिंजे हाल ते आहिनि। जंहिंजी सूरत यार जेकॾहिं हिकिड़े माण्हू ॿिए जी मालिक जी इजाज़त खां सवाइ शइ विकिणी छॾी, हुन ख़रीद खे जो ख़रीदार हो चरियो थी वियो, त चरियो त महजूर आहे। अॻिते तव्हां पढ़ंदव किताबुल हज्र में, चरियो महजूर आहे, त पोइ उहो त माना बाया जी या मुश्तरी हुजण जी सलाहियत ई कोन थो रखे। त पोइ जेकॾहिं उहो ईअं हालत में तब्दील थी वियो आहे, उनजी हालत तब्दील थी वई आहे, त पोइ हाणे बाया खे यानी मालिक खे को बि इख़्तियार कोन्हे। पर जे उहे पंहिंजी हालत ते आहिनि, मअक़ूद अलैहि बि सही आहे ऐं मुतआक़िदैन माना बाया मुश्तरी ॿई बि सही आहिनि, त पोइ जाइज़ आहे। वमन रआ अहदस सौबैनि फ़इश्तराहुमा सुम्मा रअल आख़र जाज़ लहू अन यरुद्दहुमा। हिकिड़े माण्हू ॿ कपिड़ा ॾिठा, ॿ कपिड़ा पिया, पर उन मां हिकिड़े खे ॾिठईं, ॿिए खे कोन ॾिठईं, वरितईं ॿई। त हाणे जंहिंखे न ॾिठईं उन में बि ख़्यार अथसि, माना हाणे वापसि करे त वापसि करे सघे थो, पर जंहिंखे ॾिठो अथसि उनखे बि वापसि करे सघे थो। सुवाल थो थिए त उनखे त ॾिठो अथसि, त शो ख़्याल रुयत में इहो आहे वमन इश्तरा मालम यरहू। जेकॾहिं कंहिं माण्हू अहिड़ी शइ ख़रीद कई जेका उन कान ॾिठी आहे, हीअ त शइ ॾिठी, पोइ जवाबु ॾिबो हीअ जेका शइ, जेको कपिड़ो हिन न ॾिठो हो, उन जे वापसि करण जो इख़्तियार त इन जे करे आहे छो त उहो कपिड़ो हिन कोन ॾिठो हो, ख़्याल रुयत हासिलु आहे। पर जेको कपिड़ो हिन ॾिठो हो, पर हिन ख़रीद कयो हिकिड़ी सफ़का में, हिकिड़ी बे में, तंहिं करे जेकॾहिं उहो कपिड़ो वापसि कबो जेको कोन ॾिठो हुई, ऐं जेको कपिड़ो ॾिठो हुई वापसि न कबो, त बे अधूरी थी वई। तंहिं करे बे हिकु थी आहे, तंहिं करे वापसी बि हिकिड़ी जॻह ते कई वेंदी। सम्झो ॻाल्हि अची वई। वमन रआ अहदस सौबैनि फ़इश्तराहुमा सुम्मा रअल आख़र जाज़ लहू अन यरुद्दहुमा। जंहिं माण्हूअ कंहिं हिकिड़े ॿिनि कपिड़नि मां कंहिं हिक खे ॾिठो, पोइ उन ॿिन्ही खे ख़रीद कयईं, उन खां बाद में वरी ॿिए खे ॾिठईं, त जाइज़ आहे इन जे लाइ हीअ जो मोटाए इन ॿिन्ही खे, माना ॿिन्ही खे मोटाइण हिन जे लाइ छा आहे, जाइज़ आहे। वमन मात, सही आहे। वमन मात वलहू ख़ियारुर रुयति बतल ख़ियारु। हिकिड़ो माण्हू मरी वियो, उनखे ख़ियार रुयत हासिल हो। मसलन जेकॾहिं इहो मुश्तरी हुन शइ ॾिठी कान, हलियो वियो, हाणे उनखे ख़ियार रुयत हासिल हो, छो त
उन शइ ॾिठी कान्हे, हाणे वापसि करे त करे सघे थो, पर मरी वियो त हाणे इख़्तियार वञो छा थी वियो, बातिल थी वियो, वरसे जे अंदरि न हलंदो। ईअं त सुभाणे पुटु चए बाबा शइ वरिती ॾिठी कान्हे, त उहो ख़्यार रोयत जेको हो उन पीउ खे हासिलु हो, उनजे मरण सां ख़्यार रोयत ख़तमु थी वियो। न वमन रा शयन सुम इश्तराउ बाद मुद, हिकिड़े माण्हू हिकिड़ी शइ ॾिठई, वरी आयो ॾिठई, हाणे मसलन जॾहिं ॾिठी हुई तॾहिं हिनखे वणी वई हुई, पोइ हिन चयो इहा शइ वठंदुसि, पोइ मोटी आयो वरी वरितई, हाणे हुनखे ख़ैर रोयत आहे या न आहे? त शरीयत जो हुकुम आहे जेकॾहिं कंहिं माण्हू का शइ ॾिठी, पोइ उन खां पोइ कुझु मुदत खां पोइ उनखे ख़रीद कयईं, पोइ ॾिसबो जेकॾहिं इहा उन ई सिफ़त ते आहे, उन ई हालत ते आहे जंहिं ते ॾिठो हुई, जीअं पहिरियां हुई तीअं आहे, फ़ैन कान अल सिफ़त लती रआहो, जेकॾहिं उन सिफ़त ते मौजूदु आहे जंहिं ते हिन उनखे ॾिठो हो, फला ख़ियार लहू, पोइ हुनखे इख़्तियार कोन्हे त ॾिठी छॾी अथसि। पर वइन वजदहू मुतग़य्यरन फलहुल ख़ियार, पर जेकॾहिं हुनखे ॾिठो त तग़य्युर थियल आहे, अदा जॾहिं मूं ॾिठी शइ त ॿी हींअर मटिजी वई आहे, त पोइ सम्झो त हिन ॾिठी कान, या ॾिठी जेका हुई उहा ॿी हुई, त पोइ हाणे हुनखे ख़ियार रोयत हासिलु न आहे। वाख़िरु दावाना।